नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थर जे तक एन 221 ते नंढी चूंड लाइ पीपी अरबाब ग्रुप, पीटीआई, नवाज़ लीग, जेयूआई ऐं ॿिनि पार्टियुनि जे उम्मीदवार मिठी पहुची आरओ वटि नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया आहिनि। थर जे क़ौमी तक एन 221 ते चूंडियल पीपीएमएन पीर नूर मोहम्मद शाह जीलानी कोरोना सबब फोत थियल बाद ॼाणियल तक ते ऐलान नंढी चूंड 21 फरवरी ते थींदी। मिठी आरओ ऑफिस में पीपी जे पीर अमीर अली शाह जीलानी, डॉक्टर गुलाम हैदर समेजो, सादिक मेमन ऐं पीर इमदाद शाह जीलानी, अरबाब ग्रुप जे उम्मीदवार अरबाब इनायतुल्लाह, पीटीआई जे उम्मीदवार वडेरो निजामुद्दीन राहिमो, दिलावर खान मालकानी, नवाज़ लीग जे वकील हेमन भील ऐं जेयूआई जे अब्दुल सलाम नोड़ी ऐं ॿियनि नामज़दगी फार्म जमा कराए वरिता आहिनि। मिठी जे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिस ऐं आरओ एन 221 ते उम्मीदवारनि पंहिंजे हामियुनि जे जलूसनि सां पहुची नामज़दगी फार्म जमा कराया ऐं पीपी उम्मीदवारनि जे वकीलनि ऐं हिमायतनि आरओ वटि संदुस पारां नामज़दगी फार्म जमा कराया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।